नदा नदा हाथ वधी कहती हाणे न ले जाए या बाबो मरी वेंदे या मां मरी वेंदे सही कहता लहाणे न थी दे त हुननि जा कद वॾा कीअं मिलंदी कहती अदा रकाब मां पेर बार अकबर पेर त कढियो सकीना हिकु बोसो वरी ॿियो बोसो चए त ॿियो बोसो कई वञनि और जॾहिं ॿियो मदीने वारी भेण जो बोसो जेका चए भई तूं न रो ओ मां हलंदे उठ ॻाल्हि थींदी मरहबा 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 मुसलसल तू अली अकबर खे न रोई सघंदे मुसलसल न हो तो सज्जाद पंजाब जो साईं दास वॾो ज़ाकिर भट्टी साहब अहमद भट्टी बानी सैयद हो कुझु भट्टी साहब मां ॿुधो आहे तू अली अकबर न पढ़ंदो आहे चई हा जंहिं भट्टी अली अकबर पढ़ियो न भट्टी मरी वियो उहो ई ॾींहुं शहज़ादे त मसाइल पढ़ी दुनिया छॾे ज़िक्र जो तर्जमा कंहिं शहीद जी 2 दफ़ा विधाए कंहिंजी 5 दफ़ा अली अकबर जी 36 दफ़ा विधाए वरी हलियो वरी हक़ लाई अकबर मां ॾाढी फिज़ा चए तो ॾाढी ॼण सां 1 दफ़ो मिलियो आहे तो 3 दफ़ा मिलियो आहे टाइम कोन्हे बाबे दुखी जा दुनिया चए थी जे टाइम न कई हिते घोड़े ते झुको मां खड़ा दुस दिल चवई त लहजा ओ चोल वारा फिजा कनात खया अकबर झुकी ॾिसे त 22 सालनि जो बुढ़ो सजादा एक बाक़ी जे कुले या सकीना जे कुले सॾ करे जे त मास मिलंदा वञो ओ तव्हां करबला सुनी पवंदा नौकरा बाबा वरी हलियो वरी हक़ लाई अकबर मां तुंहिंजो चाचो गाज़ी लथो चाचे खे ॾाढी चुमाए सीनो चुमाए चए तो चाचा ख़ुदा हाफ़िज़ चए तो अल्लाह जे हवाले वरी हलियो वरी हक़ लाई अकबर मां तुंहिंजो ॿुढड़ो बाबो लॻंदो चए तो बाबा वाइदो करी सॾन या मोकिल बाबा होॾे ॾिस नबीअ जूं कतार लॻल सागर जो नरम मजमू आहे लाहौर जो नरम मजमू आहे साईं मां उहे नथो पढ़नि जीअं असां पंहिंजे उत्तर इलाइक़े में पढ़ंदा आहियूं हुसैन गवाए शहजादो चयो बाबा या सॾन या मोकिल बाबा नबीअ जूं कतार लॻल आहिनि अॼु असांजा इम्तिहान ॾिनी आहे अल्लाह मथे हथ रखी पढ़ा ओ इन इलाइक़े वारा हुसैन ज़बान सां न हथ जे इशारे सां चयो अकबर अल्लाह जे हवाले अकबर मां खई हुसैन हलण शुरू कयो घोड़ो थोरो हलियो हुसैन थोरो हलियो ओ छोल वारो जीअं अकबर जे घोड़े जी स्पीड वधंदी थी वञे हुसैन पुट जे घोड़े जे कटे चूचुनि जे सहारे भॼंदो थो अचे या ज़हरा जा बाग में हथ चइबी अकबर पोइ ॾिस क़ुरान झड़ंदो थो अकबर मां चखियो पी पी पाली रही अकबर इन जो हौसलो बाबा हौसलो जवान चइबी अकबर पोइ ॾिस पाली रही अकबर मुंहिंजो हुसैन झड़ंदो थो अचे इन जो हिकु वार टुटंदो हो अल्लाह पढ़ा या दुआ ॾियां चल तो जुमला पढ़ा वरी इहा मजलिस आईंदे साल लाइ कंहिंखे नसीब थिए ओ इन इलाइक़े वारा लाॾे वारी जॾहिं बाबा मां घोड़े त लही वियो हुसैन सॾ करे जॾहिं काठल थो मुंहिंजे नाले जी शिकिल वारा ॿुधड़े जॾहिं ॿुधड़े पी के जवाब ॾे मूंखे नज़र कुझु न थिए हुसैन मैदान में साहिबा इंतहाई मुझे काबिल मला साहब पूछी ये चौ तो साईं खे न लॻिया या दुआ पढ़ा जवान मोकल ॾियो था
सैयद जदों मां ॾिठो हिकिड़ो फ़क़ीर जंहिंजे हथ में पाणी जो जाम आहे जेको चए पियो हाय जवान सैयद जदों छा मां वांगुरु तो बि कोई जान मारायो चए थो मुंहिंजो न हो चए थो तुंहिंजो न हो तव्हां छो थो चए थो ॾाढो सुहिणो चए थो तोखे कीअं ख़बर पई चए थो जंग कंदे कंदे जवान पंहिंजो हथ ॿाहिरि कढियो मुंहिंजे हथ ते नीर पई मां जंहिंजो हथ एॾो सुहिणो आहे चहिरो केॾो सुहिणो मां चयोमांसि अल्लाह जो नालो थी नकाब हटिया मूंखे ज़ियारत करा चए थो उते घोड़े ते झुकी नकाब हटाए चई तूं त ढा करे ॾिस मुंहिंजे ॾिसण वारी मदीने वेंदी अल्लामान उलमा जे मौजूदगी में तो पढ़ा तस्दीक कजो उलमा ॾिसनि था जंहिं मोमिन जी दुआ क़बूल न थिए उनखे घर जे त घर मजलिस कराए पढ़ण वारे खे फरमाइश करे त अली अकबर जी शहादत पढ़े जॾहिं कोई ज़ाकिर अली अकबर पढ़ंदो आहे उन मोमिन जे दुआ जा हथ हुसैन जी धीउ सकीना खणंदी आहे चवंदी आहे या अल्लाह हिननि मुंहिंजे भाउ खे लांदे ॾिठो त न जानी वाणी साई कढ़ाइया ताकि हिन जवान का आखिरी ताईं हर मोमिन जुमलो समझे सैयद जदों पोइ रोए छो तो चए थो ॾाढो सुहिणो हो चए थो का निशानी चए थो समद घोड़े जो सवार गुलाबी दस्ता अल्लाह जाने मदीने केरु रहंदो चए थो सूरा मुंहिंजे अचण जूं तांगुलाए दर्जे अल्लामान ओ फकीर वो मां गरीब जो पुट हो चए वड्डो पत्थर दिला हेड़ा पुट माराए पाण न जीअण चए तो ताना न दे जे न पियो मोकिलिया त नाने जो धीउ न पियो बचे फकीर मुंहं ते मातम कयो हकल करे चए तो धीउ जो न पियो बचे तूं कोई हुसैन तूं कोई ज़हरा जो बचड़ो तूं कोई अकबर जो बाबो चए तो चेदो जवान मिलाया पोते सुञाणी ॾे चेदो मिला हुसैन पहिरियों कदम खयो ॿियो कदम खयो अञा जवान टे कदम पर रहियो फ़क़ीर पेरनि ते किरी चेदो मञे वञो वाकई तुंहिंजो पुटु चेदो छा ॾिठे चेदो पहिरियों कदम खये ॾाढ़ी कारी हुई ॿियो कदम खये वार कारा चेदो जवान जे लाश ते आयो वार अच्छा ओ जंहिंजा हेड़ा बछड़ा मरनि बस इते दुआ तो जा साईं के ज्यादा देर न विहारिया हुसैन अकबर जी लाज खैमे खणी आयो अम्मा फिजा अकबर के मां के सॾिया ज़हरा जे धीअनि जा मुखाणी हो दुआ जा हथ त करो बस ज्यादा 1.5 मिनट ज्यादा 1.5 मिनट झोल कर तो पेश जा मौलैया पूरो लाड़ मौजूद है अज मजलिस में दुआ करो शलक भेड़ जो खुआरो बान मरे जे मरी भी पड़े जड़े लाश घणी आए दियो शहर पड़े रोई दुए भेड़ भाज जनाले में पाव पकड़े रोई दिया पाजी चादर भाज कफन सब धबिया साजन के चौंदिया अज बाहर उठो तो वने अज मां के मेहंदी भी आने दो गाना भी आने दो अज मां मोए भा के गाना बता मेहंदी लाया या तो आम भेड़ गाला सजाद सही आमत के करबला दी भेड़ खाया नालो सकीना उम्र 4 साल जकर रोई जदी मने कोई मदीने ओ मने कोई मदीने ओ सुगरा को आखे ओ तेरे वीर मर गए कांधाला जा ओ तेरे माता तेरे वीर माता शराबा ओ मुझे कोई मदीने ओ सुगरा को आखे ये कहती अल्लाह का